सियारो तिरनि जा बोनीटा खाइण जी बहितरीन मौसम आहे, छो त तिरनि जी तासीर गरम हूंदी आहे। तिरनि जा बोनीटा जिस्म खे गरम रखण लाइ सुञाता वेंदा आहिनि। सियारे में केतिरनि ई इन्फेक्शन्स ऐं मौसमी वायरल खां बचण लाइ गरम तासीर वारियूं ग़िज़ाऊं तजवीज़ कयूं वेंदियूं आहिनि, जॾहिं त ग़िज़ाइयत सां भरपूर तिर केतिरियुनि ई ग़िज़ाउनि खां बहितर ऑप्शन थी सघनि था। हिननि में कुदरती तेल इंसानी सिहत लाइ वॾो फ़ाइदेमंद सम्झो वेंदो आहे। घरनि में मौजूद पीरसन माण्हू बि सियारो ईंदे अहिड़ा खाधा तयारु करण या खाइण जी सलाह ॾींदा आहिनि जिन में छुहारा, तिर, ख़ुश्क मेवा भी शामिल हूंदा आहिनि ऐं इन्हनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां खाधनि में शामिल कयो वेंदो आहे। ग़िज़ाइयत जा माहिर चवनि था त तिरनि में गोश्त जे बराबरि ग़िज़ाइयत मौजूदु हूंदी आहे ऐं इहो दवा जीअं कमु कंदा आहिनि। न रुॻो गर्मी ऐं तवानाई पैदा कंदा आहिनि, पर सिहत जा ॿिया बि फ़ाइदा रखनि था। तिरनि में ओमेगा 3 फैटी एसिड हूंदा आहिनि जेके अव्हां जी खल ऐं वारनि लाइ बहितरीन आहिनि। ही एंटी ऑक्सीडेंट सां भरपूर हूंदा आहिनि ऐं इन सां पोड़ाइप जी शुरूआती अलामतुनि खे रोकण में मदद मिलंदी आहे। ही ॾंदनि जी सिहत लाइ फ़ाइदेमंद हूंदा आहिनि ऐं ॾंदनि ते ॼमियल मेरठ हटाए छॾींदा आहिनि। सियारे में हॾनि ऐं जोड़नि में तकलीफ़ थींदी आहे, पर तिरनि में मौजूदु कैल्शियम इहे मसइला ख़तमु करे सोज घटाइण में मदद कंदो आहे। तिरनि में जेके फैटी एसिड हूंदा आहिनि इहे आंड्रनि खे सणबो कंदा आहिनि, जंहिंसां आंड्रनि खे हरकत करण में सवलाई थींदी आहे। तिर सेहतमंद चर्बीअ जो ज़ख़ीरो आहिनि ऐं ओमेगा 3 फैटी एसिड ऐं इनसेचुरेटेड फैटी एसिड तवानाई फराहम कंदा आहिनि। मैग्नीशियम, फाइबर, फास्फोरस, कैल्शियम ऐं आयरन बि तवानाई जे ज़रिए तौरु कमु ईंदा आहिनि। तिरनि सां ब्लड प्रेशर खे कंट्रोल करे सघिजे थो ऐं हॾनि जी सिहत बहितर बणाए सघिजे थी। तिरनि सां मौसमी खंघि ज़ुकाम ख़तमु करण में मदद मिलंदी आहे, जॾहिं तव्हां हिननि खे लॾूं ठाहे या ॻुड़ सां भुञी खाई सघो था। तिरनि खे अव्हां सलाद या भाॼियुनि ते हारे बि इस्तेमालु करे सघो था, जूसिस में बि विझी सघो था ऐं नाश्ते में बि तिरनि जो इस्तेमालु फ़ाइदो ॾींदो आहे।